अजवा हैप्पी बर्थडे टू यू। यो छा आहे फातिमा? भात भाकरी नहीं पाई से। और अजवा को कल जो है उसकी सेलिब्रेटिंग करेंगे। अब जो उसके नसीब में था वो करेंगे इंशाअल्लाह। और ये इसका भाई। हाँ, फातिमा को सबसे ज़्यादा खुशी होती है सबकी। फातिमा होती आनी। हेलो बस। और आप सब भी अजवा को विश करना कल कि अजवा की बर्थडे है। अस्सलाम वालेकुम मुझी यूट्यूब फैमिली। उम्मीद है तव्हां सब खैरियत सां हूंदा। अल्लाह जे करम सां असीं सब ठीक आहियूं। ऐं तव्हां स्टार्टिंग में ॾिठो त राति अजवा जी बर्थडे हुई, उन खे विश कईसीं। ऐं अजवा चयो त मूंखे ॿाहिरि मानी खाइणी आहे, मूंखे घर में मानी नाहे खाइणी मुंहिंजी बर्थडे जी। न त असां ॿाहिरां ई मानी घुराए ऐं घर में कयूं हा, पर ॿारनि जी ख़ुशी हुई त ॿारनि चयो त असां जेको सो वेकेशन में बि गर्मियुनि जे करे केॾे न वियासीं ऐं इन करे असांखे ॿाहिरि वञिणो आहे। उन लाइ पोइ असां ॿारनि जी ख़ुशीअ खे मद्देनज़र रखंदे असां पोइ सोचियोसीं त ॿारनि खे ॿाहिरि किथे ट्रीट ॾिजे। पोइ असां हिते आयासीं नेशनल हाईवे ते हिकु रेस्टोरेंट आहे जिथे असां पहिरें न आया आहियूं ऐं असांजो हिते अचणु फस्ट टाइम आहे, छो त सभिनि जो वोट हिन रेस्टोरेंट ते हो जंहिंजो नालो आहे ज़ैतून। ऐं असांजी नंढड़ी सी हिकिड़ी फैमिली आहे। अगरि असां उन ई में बि पंहिंजे ॿारनि खे ख़ुशि न रखूं या न ॾियूं पोइ त ज़िंदगी बसि ईअं ई बेसवादी पई गुज़रंदी ऐं बेमज़े वारी। त इन ई करे मुंहिंजी वॾी सिस्टर बि मूंसां गॾु हुई, उन खे बि मां दावत ॾिनी हुई, छो त हूअं त असां पंहिंजी फैमिली घर जा भाती हुआसीं। पोइ असां उन खे बि दावत ते घुरायोसीं त नंढड़ी सी पार्टी आहे, छो त उहो बि घर में अकेली आहे, हुनजा ॿार जवान आहिनि, पंहिंजे घरनि वारा आहिनि। ऐं हिते असां आयासीं त हिते ॾिठोसीं त हिते फस्ट टाइम जीअं रेल जा दॿा हूंदा आहिनि ट्रेन जा, ईअं दॿा ठहियल आहे। सो सभु असां हिते पाण खे एडजस्ट करे वेठासीं। नंढड़ो सो हुयो इन त बसि पोइ पंहिंजी गपशप शुरू कईसीं, हाल अहिवाल वरितोसीं हिक ॿिए खां। ऐं तव्हांखे ख़बर आहे त 1 अगस्त ते मुंहिंजी बि बर्थडे जो ॾींहुं हो, त इन करे मां पंहिंजी बर्थडे त कोन मल्हाईंदी आहियां, पर नंढड़ा ॿार आहिनि, नंढड़नि ॿारनि जूं ख़ुशियूं जेको सो असां लाइ अवल तरजीह रखनि थियूं। इन ई करे असां उन्हनि खे मद्देनज़र रखंदे उन्हनि जी ख़ुशियुनि खे हिते आयासीं। ऐं ॻाल्हि इहा आई त केक ते मुंहिंजे पुट मुंहिंजो बि नालो लिखाए छॾियो हो, हैप्पी बर्थडे अम्मी जान। त हिकु तरफ़ अजवा जो नालो हो ऐं हिकु तरफ़ मुंहिंजो नालो हो। सो ख़ुशी थी, बसि ॿारनि जी इहा बि ख़ुशी हुई ऐं ॿारनि असांखे बि यादि रखियो। ऐं जेको सो अजवा ऐं मुंहिंजी जेका आहे बर्थडे हिकु ई महीने में अचे थी। सो बसि हिते असां अजवा खे जेको सो विश कयोसीं ऐं कैंडल खे ॿारियोसीं।
एतिरा घणा छोड़ी वधीक थियणो अथव सुभाणे परीहं ईंदुसि घर अफ़गानी छा हूंदो आहे ऐं हिते जेको सो मां सभिनि खे मेनू ॾिनो त तव्हां जेको बि खाइणु चाहियो पंहिंजो घुरायो सभु को पंहिंजी पसंदि सां घुराए त सभिनी जेको सो चयो त कढ़ाई बिरयानी सभु कुझु असां घर में पचायूं था खाऊं था पर बारबीक्यू जेको आहे उहो हुजे त हिननि सभिनी बारबीक्यू पंहिंजे लाइ घुरायो हो ऐं फास्ट फूड बि त बसि हिननि जी खाधो त सुठो पर हिननि जो जेको सो सर्विस एतिरी ख़ासि न हुई अगरि का शइ में कमी अचे पई त उन्हनि खे कलाकु लॻी पियो वञे घुराइण में ॾियण में शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिते असां खाधो खाई ऐं वेठासीं ऐं उन खां पोइ घर वियासीं घर अची बि असां हिते चांहि आहे आई ऐं केक आयो आहे मां बाजी खे बि चयो त जेको सो हलो चांहि पियो हली ऐं हिकु थी वियो आहे राति जो पर बारिश एॾी तेज़ पई पोइ वरी बाजी वारनि फ़ैसिलो कैंसिल करे छॾियो पंहिंजो त न असां घर था वञूं हाणे बारिश पई थी पए ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं प्लीज़ ग़लति कमेंट्स न कयो महिरबानी करे ऐं अगरि वीडियो सुठी लॻे त उन खे लाइक बि कजो ऐं जेके नवां ॾिसण वारा आहिनि असांजा उन खे सब्सक्राइब बि कनि मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआउनि में यादि कजो तेसिताईं इजाज़त अल्लाह भाई।